औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर, इल्म सनफ़, अफ़सानवी अदब, फ़िक्शन, उन खां बाद में अफ़सानो, मुख़्तसिर कहाणी, शॉर्ट स्टोरी। अॼु सिंधी ग्रामर, इल्म सनफ़ में पंहिंजो ॿ टॉपिक आहिनि। अॼु जे लेक्चर में अफ़सानवी अदब पढ़ंदासीं ऐं उन खां बाद में अफ़सानो, मुख़्तसिर कहाणी बि पढ़ंदासीं। अफ़सानवी अदब जी माना आहे ख़याली या तसवुराती अदब। मुख़्तसिर कहाणीअ, नाटक ऐं नाविल अफ़सानवी अदब जूं अहम शाख़ूं आहिनि। अफ़सानवी अदब जा सरजींदड़ कहाणीकार, नाटककार, नावलनिगार सॾिबा वञनि था। अॼुकल्ह साइंस फ़िक्शन जो दौरु आहे, जंहिंमें फ़िल्म बि अची वञे थी। इन ई सनफ़ ज़रिए तख़्यील जी मदद सां अदीब किन साइंसी तस्वीरुनि खे पेश कंदा आहिनि। हीउ हुयो अफ़सानवी अदब फ़िक्शन। पाण पढ़ियोसीं अफ़सानवी अदब छा आहे। अफ़सानवी अदब में नाविल मतिलबु नाटक, ड्रामा, फ़िल्मूं या अहिड़ियूं कहिड़ियूं बि शयूं जेके मतिलबु अचनि थियूं, उहे सभु अफ़सानवी अदब में अचनि थियूं। हाणे पाण पढ़ंदासीं अफ़सानो, ख़ुदि पढ़ंदासीं। अफ़सानवी अदब पढ़ियोसीं, हाणे पाण पढ़ंदासीं अफ़सानो। अफ़सानो, मुख़्तसिर कहाणी, शॉर्ट स्टोरी। फ़ारसी में फ़साना जो मतिलबु आहे दिलियां जोड़ियल या कौड़ी ॻाल्हि। जॾहिं असां लफ़्ज़ अफ़सानो इस्तेमालु कंदा आहियूं त उन मां असांजो मक़सदु मुख़्तसिर अफ़सानो या मुख़्तसिर कहाणी हूंदो आहे। 19वीं सदीअ ईसवीअ में अफ़साने लिखण जो रवाजु पइजी चुको हो ऐं थोरे अरसे में हिन सनफ़ एतिरी त तरक़ी कई जो दुनिया जे अदब ते छाइजी वई। शाइरीअ वांगुरु अफ़साने जी का जामिअ मुकमल तारीफ़ नामुमकिन आहे। बुनियादी तौरु अफ़साने में को हिकु मुखिया वाक़ियो रखंदड़ प्लाट हूंदो आहे। मतिलबु त शाइरीअ वांगुरु के हिकिड़ी अफ़साने ते हिकिड़ो ई मतिलबु अफ़सानो लिखी सघे थो। उन में के ॿियूं शयूं नथियूं अची सघनि। जीअं शाइरीअ में कंहिं हिकिड़ीअ जे लाइ लिखंदा आहियूं ऐं उन जी ई ॻाल्हि हूंदी आहे। अफ़साने में बि इहो ई तरीक़ेकार आहे। उन खां पोइ 20वीं सदीअ में उन में तब्दीली कई वई। चीख़ोफ़ इंसान हिकु शख़्स उन खे उरूज ते पहुचायो। अफ़सानो इंसानी मसइलनि, जज़्बनि, मुहबतुनि, नफ़रतुनि, ख़्वाहिशनि वग़ैरह जो तर्जुमान हूंदो आहे। अमरीकी अफ़साननिगार एडगर अलन पो 1809 ईस्वी खां 1879 ईस्वी मुताबिक़ अफ़सानो उहा कहाणी आहे जा अधु कलाक खां वठी 2 कलाकनि अंदरि पढ़ी सघिजे। सर ह्यूज़ डब्ल्यू 1884 ईस्वी खां 1941 ईस्वी मुताबिक़ मुख़्तसिर अफ़सानो मुख़्तसिर ई हुअणु घुरिजे, यानी वाक़िअनि, हादसनि जो मजमूओ जंहिं में चुरपुर जी रफ़्तार तेज़ हुजे। इर्तिक़ा गैर मुतवक़्क़ा हुजण करे कहाणी हिकु गैर यकीनी हालत मां गुज़रंदे उरूज ताईं पहुची ऐं पुॼाणी तसल्ली बख़्शी थिए। सिंधीअ में अफ़साने जी शुरूआति 1914 ईस्वी में ॿिनि आलिमनि कई। मिर्ज़ा ख़लीज बेग, शरीफ़ बेगम लिखी ऐं लाल चंद अमर ॾिनूमल हुरमकी जा लिखिया विया आहिनि। सिंधीअ में हिन वक़्तु अफ़सानो कहाणी जे नाले सां लिखियो वञे थो। सिंधी ॿोलीअ जा मुखिया अफ़साननिगार जमाल अबड़ो, ग़ुलाम रब्बानी, हमीद सिंधी, आगा सलीम, सिराज, अयाज़ क़ादरी, अमर जलील, ख़ैरुन्निसा जाफ़री, नूरुल हुदा शाह ऐं ॿिया केतिरा ई शामिल आहिनि। ही पाण पढ़ियोसीं अफ़सानवी अदब ऐं अफ़सानो या मुख़्तसिर कहाणी। हीअ सभु तव्हांखे तफ़सील सां ॿुधाए चुको आहियां ऐं इहे ई शयूं आहिनि जेके अफ़साने ऐं अफ़सानवी अदब में मतिलबु सुञाणी वञनि थियूं ऐं कहाणी मुख़्तसिर कहाणियुनि जे सूरत में सुञाणी वञनि थियूं। उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ॾिसण में मिलंदियूं, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस। लाइक, शेयर, कमेंट्स ज़रूरु कंदा।